नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार यहाँ बिशारा सिंह संझा सैयद अल्लाह से हेडलाइन सर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठि कोर कमेटी जो इजलास अॼु थींदो। मुल्क की सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवंटी वेंदी। इजलास में अॻूणो वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ, यूसुफ रज़ा गिलानी ऐं ॿिया अॻवान शिरकत कंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत IMF आॾो इमरान नियाज़ी सरेंडर करे छॾियो आहे। हुकूमत के बचाइण लाइ स्टेट बैंक के IMF गिरवी रखियो वियो आहे। हर पाकिस्तानी स्टेट बैंक के बचाइण लाइ किरदार अदा करे। नून लीग अॻवान अहसन इक़बाल जो मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो हुकूमत स्टेट बैंक की सालमियत ख़त्म करे छॾी आहे। सियासी वज़ीर आज़म पार्लियामेंट के जवाबदेह हूंदो आहे। फॉरेन फंडिंग केस जी शफ़ाफ़ नमूने सां जांच थियण घुरिजे। वक़्तु अची वियो आहे त क़ौम सां ठगी कंदड़नि जो एहतसाब कयो वञे। सुप्रीम कोर्ट खां मुतालबो आहे त वज़ीर आज़म खे उहिदे तां हटाए। वफ़ाक़ी वज़ीरनि सिंध के मकानी निज़ाम के कारो कानून करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी सां वफ़ाक़ी वज़ीरनि मोहम्मद मियां सुमरे ऐं अमीन उल हक जी मुलाक़ात। अली ज़ैदी चवे तो मकानी निज़ाम ज़रिए पीपी सिंध में इदारनि ते कब्ज़ो करणु चाहे थी। पीपी मकानी निज़ाम न पर बददिहनती जो बिल पेश कयो आहे। सिंध समेत मुल्क के मुख्तलिफ़ शहर में अज भी बरसात जो इम्कान। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात पवे पई। मौसमियात खाते जो चवण है त सिंध के मुख्तलिफ़ शहर में गजगोड़ से गड मींह वसी सके तो। हैदराबाद और लाड़काने डिवीजन के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात जो इम्कान। इस्लामाबाद और रावलपिंडी में मींह पई सके तो। कोयटा, ज़ियारत और डोब में बरसात और बर्फबारी जो इम्कान।